सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे आज अयोध्या में भगवान राम जो मंदिर में सजी रहे हुआ है, जिते हू विराजमान थी रहे हुआ है। अगर उनकी जिंदगी के ॾिसंदा से तो भाई उनकी जिंदगी में केतरा लोडा आया, केतरा कष्ट आया। उनकी जिंदगी के ॾिसो, शायद कदे जिंदगी में उन्हीं कदे सुख जो साह खयो हुजे। उनकी पूरी जिंदगी के ॾिसो, पर कहीं भी मौके ते, कहीं भी वक्त उन्हनि पंहिंजे धर्म जो, इंसानियत जो, सच्चाई जो, पवित्रताई जो साथ न छॾियो। पंहिंजे जीवन जी ज्योति के सदाई जगमगाए रखियो। ऐं जेको उन्हनि पंहिंजे जीवन जी ज्योति के जगमगायो, इन्हीं करे अॼु ताईं जॾहिं बि ॾियारी ईंदी आहे या उनजी तस्वीर ईंदी आहे त पोइ उन जॻह जोत जगाई वेंदी आहे त जीअं तूं जीवन जी ज्योति के हर मौके ते सजाए रखियो, त पोइ शल असां बि अहिड़ा थियूं जो ज़िंदगी में लाह चाढ़ा ईंदा रहंदा आहिनि, हेठि मथां ईंदी रहंदी आहे, पर हक़ीक़त खां कॾहिं बि न डिॻिबा आहियूं। जीवन जी ज्योति सदाई जगंदी रहे, असां सदाई अॻिते वधंदा रहूं, सदाई ख़ुशि रहूं। तंहिंजे करे जीवन जी ज्योति उहा सदाई जगंदी रहे। अब जगंदी तॾहिं आहे जीअं उहो सूरज तरफ़ वधंदी आहे त सूरज सॼे संसार खे प्रकाश ॾींदो आहे, पर ज्योति बि पंहिंजे वस आहार जेतिरी उनमें शक्ति हूंदी आहे वो चौधारी प्रकाश फैलाईंदी आहे, चौधारी रोशनी फैलाईंदी आहे। तंहिंजे करे वो मालिक, वो ईश्वर, वो सचो साईं, उहो त मालिक आहे, हू त सभु कुझु करे सघंदो आहे। पर जेतिरी असां में शक्ति आहे, जेतिरो कुझु करे सघंदा आहियूं ओतिरो त कयूं। जेतिरो कुझु बणिजी सघंदा आहियूं, जेतिरो कुझु बहितर थी सघंदा आहियूं, असां ज्योति वांगुरु ओतिरी चङाई त कयूं। जीअं हू वधंदी सिज तरफ़ आहे, पर सिज त सृष्टि खे रोशन कंदो आहे, पर ज्योति में बि जेतिरो वस हूंदो आहे, दम हूंदो आहे, ओतिरो प्रकाश ज़रूरु ॾींदी आहे। तंहिंजे असां खां बि जेतिरो दम हुजे, जेतिरो कुझु करे सघंदा आहियूं, ओतिरी चङाई ज़रूरु कयूं, ओतिरी बहितरी असां पंहिंजे जीवन में ज़रूरु आणूं। ऐं जेतिरो असां बहितर थींदासीं ओतिरो ओतिरो असांखे रहमत मिलंदी आहे। असां इंसाननि जी सिर्फ़ु जेका आदत आहे, असां सिर्फ़ु उहा ई अपनायूं तॾहिं बि काफ़ी हूंदी आहे। असां इंसाननि जी आदत हूंदी आहे प्यार ऐं मोहबत, भई प्यार करणु, मोहबत सां हलणु, चङो करणु, इहो असांजी आदत आहे। भई प्यार में असां सॼी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, सदाई चहिरो बहकंदो आहे, पर झगड़े में असां कुझु कलाक में न करे सघंदा आहियूं, थोरे वक़्त में थकिजी बिल्कुलु लाल टुटी पवंदा आहियूं। असां मोहबत में सॼी ज़िंदगी खे जीअंदा आहियूं। अञा दोस्ती, संगत, रिश्ता, नाता सभु मज़बूत थींदा आहिनि, वधीक प्यारा लॻंदा आहिनि, हिक ॿिए सां वधीक हलंदा। जीअं वक़्तु वधंदो आहे तीअं तीअं अञा रिश्ता नाता वधंदा आहिनि, चहिरो बहकंदो आहे। पर निफ़रत, तनाव, झगड़े में असां थोरो वक़्त में न हली सघंदा। कुझु ॾींहंनि में पंहिंजो पाण खे डॉक्टर जे हवाले करे ॾींदा, साइकिट्रिस्ट जे हवाले करे छॾींदा, बर्दाश्त में कोन्हे थींदो। छाकाणि त प्यार ऐं मोहबत असांजो सुभाउ आहे। मिठो ॿोलणु इहो कुदरत जे तरफ़ो असां इंसाननि खे सुभाउ आहे। यानी निफ़रत ऐं झगड़ो असांजो सुभाउ न आहे, उहो परायो आहे। जेकॾहिं निफ़रत ऐं झगड़ो असांजो सुभाउ हुजे हा त पोइ
असां हुन सां जी सघूं हा, ख़ुशि हुजूं हा, बहितर हुजूं हा। यानी जेका चीज़ असांजे स्वभाव में ई न आहे त पोइ उहा असां छो कयूं? जेका चीज़ असांजी हूंदी उहा असांखे सुख ॾींदी, जेका चीज़ असांजी न हूंदी उहा असांखे दुख ॾींदी। इन करे संसार जो कोई बि जीव पंहिंजो स्वभाव कोन्हे छॾींदो। असां हिकिड़े ॿिली जे बचे खे ॾिसूं। ॿिली जो बचो जीअं पैदा थिए असां उनखे ॿिली खां जुदा करे छॾूं, उनखे पाण सां गॾु रहायूं, पाण सां गॾु घुमायूं, पाण सां गॾु खारायूं पीआयूं, सभु कुझु कयूं, लेकिन उन कॾहिं कूओ ॾिठो बि न हुजे, चूहो कॾहिं हुनजे अॻियां ई न आयो हुजे, कॾहिं उनखे पतो ई न हुजे चूहो थींदो छा आहे। पर कॾहिं अचानक उनजे साम्हूं चूहो अची वञे, जंहिंखे चूहे जो पतो ई कोन्हे, हिकदमि पंहिंजी झड़प हणंदो चूहे ते हमलो कंदो, हिकदमि चूहे खे पकड़ण जी कोशिशि कंदो, खाइण जी कंदो, जॾहिं हुनखे चूहे जो पतो ई कोन्हे। उहो चूहे ते हमलो इन करे कंदो छाकाणि त उहो चूहो उनजे स्वभाव में आहे, उनजे दिमाग़ में कुदरत ॾेई छॾियो आहे। जॾहिं हिकिड़ो ॿिली जो बचो ई पंहिंजो स्वभाव न छॾींदो आहे त असां इंसान पंहिंजो स्वभाव छो छॾूं? मालिक असांखे प्यार ऐं मोहबत जो ॾिनो आहे, असां पंहिंजो स्वभाव छो छॾूं? इन करे ॾिसंदा आहियूं असांजो घरु हूंदो आहे, प्यार ऐं मोहबत में हलंदो आहे, असां केतिरा ख़ुशि हूंदा आहियूं। असांजो घरु ॼण को चमकंदो आहे, चहिरो हर हिकु बहकंदो आहे, पर कंहिंजो झगड़ो ऐं निफ़रत परे रहियो, कंहिं हिकु जो थोरो मूड ख़राबु हूंदो आहे, चहिरो सिधो न हुजे, सॼे घर जो मूड हेॾे होॾे थी वेंदो आहे, सभु परेशान थी वेंदा आहियूं। छाकाणि त सॼो स्वभाव में कोन्हे, कंहिंजो थोरो मुंहुं थोरो ख़राबु हुजे न, सॼे घर जो माहौल ख़राबु थी वेंदो आहे।